वेलकम बैक नाज़रीन। अचूत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू हलंदड़ हुई बल्दिया फैक्ट्री साने के हवाले से। हाँ पाण हिकिड़े ॿिए मौज़ू ते गुफ्तगू कंदासूं। सिंध के अंदर हिकिड़ी नई पार्टी जो अॼु ऐलान किया आहे कराची प्रेस क्लब में। उनकी जेका है प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए उनके ऐलान किया। हालांकि उन पार्टी के बारे में अगवाट खबरूं आयूं। उनके लिए हिकिड़ो कन्वेंशन भी थियो हो जेका दोस्त पाण में गॾिया हुआ। उहे खबरूं भी आयूं। सोशल डेमोक्रेटिक पार्टी के नाले सां सिंध में हिकिड़ी नई पार्टी ठही आहे। उनजो पहिरियों सदर बानी सदर अगुणो पंहिंजो सियासी अगवान मीर मज़हर टालपुर साहब जेके उनजा उन पार्टी जा पहिरियां सदर ऐं बानी सदर आहिनि। उन सां गुफ्तगू कंदासूं नई पार्टी के बारे में। अचो त गुफ्तगू अॻिते वधायूं। मीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मीर साहब छा पार्टी जो छा मक़सदु आहे? तव्हां पुराणा एक्टिविस्ट रहिया हो पलीअ साहब जी पार्टी में ऐं ज़ाहिर आहे तव्हांखे हिकिड़ो वॾो सियासत जो हिकिड़ो काफ़ी तजुर्बो आहे। छो तव्हांखे ज़रूरत महसूस थी नई पार्टी जी? सही बुनियादी तरह नहीं ज़रूरत इन करे महसूस थी जो मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि। 75 साल थी विया पाकिस्तान के ऐं उन्हनि पार्टियुनि अमल भी कयो प्रैक्टिस भी कई ऐं उहे पार्टियूं हाणे पंहिंजी एक्शन्स ऐं इनएक्शन्स में ज़ाहिर थी वई। ऐं असीं चूंकि सियासी माण्हू रहिया आहियूं ऐं आम तौर ते आउं सेंट्रल कमेटी जो मेंबर रहिया आहियां। मूं कॾहिं उहिदो कोन वरितो आहे पर हिन दफ़े दोस्तनि मजबूरी कई तंहिं करे आउं उहिदेदार थियुसि। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो असां सभिनी जो दोस्तनि जो गॾु इहो ख़्यालु हो त ही जेको बि हाणे दुनिया में थिए पियो ऐं हिते थिए पियो इन जो सदी जो इफेक्ट आहे। ऐं इन में असीं सिंधी माण्हू ऐं पाकिस्तान जा माण्हू जेके कॉमन सेंस रखूं था, जाइज़ ॻाल्हि करियूं था, हक़ इंसाफ़ इंसानियत वारी ॻाल्हि करियूं था, इंसान खे अवल था सम्झूं ऐं उन खां पोइ था सम्झूं रंग कलर फ़िरको ऐं ॿिया सभु शयूं। ऐं असां जहिड़ा माण्हू जेके सेल्फ मेड माण्हू आहियूं, पंहिंजी दाल मानी कमाए खाऊं था ऐं असांजी हाणे उमिरि बि उहा थी वई आहे जो या सपली ऐं ग्रेवी ते पिया हलूं। तंहिं करे असांखे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। तारीख़ जो ही जेको मौक़ो आहे स्पेशली सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ ही उहो पीरियड आहे जंहिंमें असांजो ख़्यालु आहे त ही 100 साल वारो हिसाबु आहे ऐं हाणे उहो सेंचुरी जो सभु शयूं उथलूं पुथलूं आहिनि। हिन ख़िते में बि आहिनि, दुनिया में बि आहिनि। उहे मुआशी निज़ाम में बि आहिनि, उहे सियासी निज़ाम में बि आहिनि, जोग्राफिकल बि आहिनि। तंहिं करे असांजी क़ौम ऐं असांजो मुल्क असीं तमामु कमज़ोर आहियूं छो जो उन्हनि माण्हुनि वेठा सियासी फ़ैसिला कनि जिन माण्हुनि जो ज़ात खां मथे ख़ानदान खां मथे उन्हनि जी अकुल दिमाग़ कमु कोन थो करे। तंहिं करे असांजो ख़्यालु हो त इन बुनियाद ते जेके कामयाबु माण्हू आहिनि दाल मानी कमाए खाइनि था, चाहे उहे कहिड़ी बि फील्ड में हुजनि, वी नीड ऑल। उहे पढ़ियल लिखियल माण्हू हुजनि, उहे नौजवान हुजनि, उहे औरतूं हुजनि, उहे हारी मज़ूर हा जद्दोजहद उहे सभु माण्हू असीं सभु कुझु कंदासीं। असीं जॾहिं पार्लिमानी पॉलिटिक्स थींदी, पार्लिमानी में असांजा दोस्त बीहंदा इलेक्शन कंदा। जेॾीमहिल जिदोजहद रोडनि जी ईंदी असीं रोडनि ते जिदोजहद कंदासीं। फ़िलहालु असांजो ख़्यालु आहे त इन कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे छो जो जिदोजहदूं हींअर जिदोजहद मिसिंग पर्सन जी आहे, हींअर जिदोजहद सर्वाइवल जी आहे। असांजो माण्हू पहिरीं हूंदो त पहिरीं तारीख़ खां पोइ आख़िरी हफ़्तो माण्हू जो कोन गुज़रंदो। अॼु इहो आहे त पहिरें हफ़्ते खां पोइ 2 हफ़्ता माण्हुनि जा कोन था गुज़रनि। इहो फ़र्क़ु अची वियो 75 सालनि में। असीं माण्हुनि मंझां आहियूं, असीं माण्हुनि लाइ कोन कंदासीं, असीं पंहिंजे लाइ कंदासीं, पंहिंजे बचनि लाइ। जी ॻाल्हि नथो कयां, मां चवां थो मोडस ऑपरेंडी छा हूंदो? ऑपरेंडी मोड ऑफ इहो आहे त असीं पहिरीं पंहिंजा लाइक माइंडेड दोस्त गॾु थिया आहियूं। या 5 सालनि जी हिकिड़ी एक्सरसाइज़ हुई। 5 सालनि में जी घणा माण्हू गॾिया आहियो? असीं पाण में गॾियासीं। हींअर असांजी सेंट्रल कमेटी आहे 13 माण्हुनि ते। इन खां पोइ असांजा कुझु डिस्ट्रिक्ट मेंबर्स आहिनि जेके असांजा मुख़्तलिफ़ दोस्तनि सां ॻाल्हियूं थियल आहिनि। हाणे उहे असांजा उहिदा फिलअप कंदा ऐं इहे उहिदा हेठां खां मथे आहिनि, मथां खां हेठि न आहिनि। इहे यूनियन तालको ॻोठ, यूनियन काउंसिल, तालको, ज़िलो, सूबो, मर्कज़ ऐं इहे असांजा दोस्त पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में बि आहिनि। इन जे एंगल सां असां हाणे इहो ऑफिशियली लॉन्च कई आहे। कोविड जे करे असां थोरा सुस्त थियासीं छो जो एक्टिविटी हुई। हाणे असां पंहिंजा उहिदा फिल कंदासीं जेके नौजवाननि सां, औरतुनि सां, मिसकीन माण्हुनि सां जिन जा मसइला आहिनि। ॾिसो, सोशल डेमोक्रेटिक पार्टी पाकिस्तान लेवल जी पार्टी आहे या सिंध फोकस पार्टी आहे? साईं असांजो पहिरीं घर खां शुरू कयो अथऊं, लेवल असांजी फेडरल आहे। तव्हां पाकिस्तान छाकाणि तव्हां पाण चओ त ॿियनि सूबनि में तव्हांजा दोस्त आहिनि, उहे ऑफिशियली बाज़ाब्ता तव्हांजा मेंबर आहिनि? सर उहे बिल्कुलु असांजा दोस्त आहिनि। हाणे उहे मेंबर थींदा। असां अॼु लॉन्च कई अथऊं। हाणे उहे माण्हू असांजा दोस्त आहिनि, मेंबर थींदा। सभिनी क़ौमुनि मां असांजा दोस्त मेंबर थींदा। अच्छा, हाणे 13 रुकनी मरकज़ी कमेटी में सूबे सिंध खां सवाइ ॿियनि सूबनि जा माण्हू आहिनि? सर हींअर असां वटि 3 ऑब्ज़र्वर आहिनि ऐं पोइ उहे हाणे जीअं पीरियड शुरू थींदो उहो असांजा मेंबर थींदियूं।
चलो हिन जेका 13 रुकनी कमेटी आहे उनमें सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ खां सवाइ ॿिया कहिड़ी कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि? साईं उन में असांजा एडवाइज़र कंसल्टेंट आहिनि, हिकिड़ो उर्दू स्पीकिंग आहे, हिकिड़ो पश्तो स्पीकिंग आहे, हिकिड़ो पंजाबी स्पीकिंग आहे, मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि जेके असांजा समझदार पंहिंजी पंहिंजी फील्ड जा एक्सपर्ट आहिनि, जेके असांजे लाइक माइंडेड दोस्त आहिनि। बाक़ी जेके आहे तव्हांजी सेंट्रल कमेटी 13 रुकनी जेका उहा टोटल सिंधी स्पीकिंग माण्हुनि ते मुश्तमिल आहे। टोटल ताईं नथा चई सघो पर मेजॉरिटी चई सघो था। पर तव्हां चओ था त ॿिया एडवाइज़र आहिनि? एडवाइज़र आहिनि, उहे असां सां गॾु आहिनि, असांजे डिसीजन मेकिंग में वेहनि था, उन्हनि जो वोट जो राइट। 13 रुकनी जेका कमेटी उन में आहे असीं सिंधी आहियूं, अॼु सिंधी आहियूं। यस, अॼु जी ताईं सिर्फ़ सिंधी स्पीकिंग आहिनि। अच्छा, हाणे छा थींदो? इहे 13 माण्हू छा कंदा जॾहिं हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हायूं था पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन खां पोइ GDA, उन खां पोइ PTI, उन खां पोइ MQM, उन खां पोइ PSP, उन खां पोइ ॿियूं वरी जेके असांजूं कॉम्प्रेस पार्टियूं हुयूं जंहिंमें डॉक्टर कादर मक्सी साहिब जी पार्टी, पलीअ साहिब जी पार्टी, बशीर ख़ान कुरैशी जी पार्टियूं, ॿियूं पार्टियुनि जो हिकिड़ो वॾो लश्कर पियो हले, उनमें तव्हांजी पार्टी छा मतिलबु छा कंदी? आउं अर्ज़ु थो करियां, इहे पार्टियुनि जा जेतिरा नाला वरिता इहे क़ौम जे आॾो मुख़्तलिफ़ वक़्तनि में रहियूं, इन्हनि जो अमल ऐं ना अमल बि तव्हांजे साम्हूं रहियो। असीं सम्झूं था त इन्हनि जो रिज़ल्ट आहे जेको असीं पंहिंजी सोसाइटी में ॾिसूं पिया। अॼु ही बुख, ही बेरोज़गारी, ही कमज़ोरियूं, ही असीं पंहिंजे धरती हूंदे निधणका आहियूं, असांजी डेस्टिनी असांजे हथ में न आहे। असीं अॼु हिते तमामु कमज़ोर तरीन एज़ अ शख़्सियत आहियूं ऐं कमज़ोर तबक़नि मां आहियूं, कमज़ोर क़ौमुनि मां आहियूं। इहो इन्हनि सभिनी जी मौजूदगी में आहे। तंहिं करे असीं सम्झूं था त शयूं सियासी आहिनि, हल सियासी आहिनि। तंहिं करे असां इन जी बुनियाद ते सियासी पार्टी विधी। पार्टी ॾिसो न, पार्टी त मीर साहब भाणो ॾिसो न, मीरपुर ख़ासि जो माण्हू ॾिसंदो त मीर मज़हर टालपुर आहे, उहो अॻे अवामी तहरीक में कमु कंदो हो, साफ़ सुथरो माण्हू हुयो, पंहिंजी दाल रोटी जीअं कमाईंदो हुयो। हाणे उहो बि पार्टी में ओड़ो ई माण्हू आहे न, साॻियो आहे। हाणे फ़र्क़ु आहे, बिल्कुलु साॻियो माण्हू आहे। आउं इहो थो करियां, यस हा, पर हाणे छा आहे त उहो ई माण्हू साॻियो माण्हू अॼु आऊं जेॾी महिल हिन उहिदे ते वेठो आहियां, असांजी पंहिंजी पॉलिटिकल पार्टी आहे। हाणे असीं इन्हनि जा मेंबर जेके असां जहिड़ा लाइक माइंडेड उहे थींदा, उहा बि त तव्हांजी पार्टी हुई न। सही उहे हुयूं, पर उन में असां सम्झो न सही, उहे हुयूं जेतिरा ॾींहं उनजो रोल प्ले कयोसीं उहो कयोसीं न। उन में कॾहिं ॿुधायो आवाम तहरीक में असां डिक्टेटर जो पासो वरितो हुजे? असां तंज़ीमी तरह अॼु बि असीं सम्झूं था त अॼु बि जेको पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे उहो अवामी तहरीक, ऐं सिंध शागिर्द तहरीक मां बुनियाद में आहियां, अवामी तहरीक में आहियां, ANP में आहियां, ऐं उहो त सिखियो आहियूं न। त अॼु चऊं था त जेको असां सिखिया आहियूं उहो असीं अॼु असांजो केरु आहे जेको असां जिनजी असांखे नुमाइंदगी खपे थी ऐं लीडरशिप जी ॻाल्हि था करियूं। अॼु असीं नौजवान ऐं औरतुनि जी ॻाल्हि था करियूं, छो जो उहे असां पाण सां गॾींदासूं न त उहे हिननि जा ई मसइला आहिनि, उहे ई हल कंदा। इहो ई प्लेटफॉर्म असां हुननि लाइ ठाहियो आहे न। बाक़ी पॉलिटिकल पार्टियूं डायनेस्टीज़ आहिनि, ख़ासि पार्टियूं आहिनि, ख़ासि लीडरशिप आहिनि, कंहिंजे माण्हू जी गुंजाइश ई कोन्हे। न, मां त इहो मां चवां थो त मीरपुर ख़ासि जे अंदरि जॾहिं मीर मज़हर टालपुर साहिब वञी इहा ॻाल्हि कंदो जेका हिते TV ते करे पियो, माण्हू त ॾिसंदो आहे त मीर साहिब अॻे बि सियासत कई आहे ऐं मीर साहिब गुज़िरियल 40 साल खां हिकिड़ो सियासी किरदार रहियो आहे न पंहिंजे इलाइक़े में, ठीकु आहे न। उनजो आउटकम त इहो आहे न त अञा ताईं असां जेको आहे असां कॾहिं बि आऊं इन पोज़ीशन में कोन आहियां जो आऊं पॉलिसी ठाहियां, आऊं उन कोन आहियां पोज़ीशन में जो आऊं उन पॉलिसी खे इम्प्लीमेंट करियां। आऊं जिन बि पॉलिटिकल पार्टियुनि में रहियो आहियां, असीं ओॾीमहिल छा आहे जहिड़ो जमहूरियत ऐं गैर जमहूरी हुकूमतुनि जो आऊं कहिड़े पासे बीठल आहियां, मिसकीन जे पासे बीठो आहियां, ताक़तवर जे पासे बीठो आहियां। आऊं मतिलबु मुंहिंजो रोल त इन हिसाब सां ताईं ॾिसंदो न, मुंहिंजो रोल इन हिसाब सां कोन ॾिसंदो त केतिरा मूं बिल पास न, असांजो त अवाम जेको आहे, अवाम जी ॻाल्हि थो करियां। मिसाल तौर अली नवाज़ शाह वेठो आहे न, अली नवाज़ शाह वेठो आहे, उन पीपल्स पार्टी खां उहो कयो। उते जेको आहे पंहिंजो ॿिया माण्हू वेठा आहिनि, केतिरा माण्हू वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जे विच मां ज़ाहिर रस्तो ठाहिणो आहे न। हर इलाइक़े जे अंदरि जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त मिसाल तौर घोटकी जे अंदरि तव्हां रस्तो ठाहींदव त तव्हांखे महारनि जी हेॾी वॾी जेको पंहिंजो हो आहे। उते मिसाल असांजो दोस्त आहे जमाल शाह, उहो घोटकी जो ई आहे न, उनजी उहो असांजो सेंट्रल कमेटी जो मेंबर आहे। त हाणे उहे साबित थियल माण्हू आहिनि न, त अमली तरह कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। मां त इहा माण्हू जी ज़ात जे बारे में नथो ॻाल्हायां। मां चवां थो त जमाल शाह जेका सियासत कई उन बि अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म ते कई, ठीकु आहे। जमाल शाह साहिब जेको आहे उते जेका सियासत कई, पर जमाल शाह लाइ अञा ताईं काउंसलर थियणु मसइलो आहे न। साईं ही आऊं थो चवां त काउंसलर जो मसइलो ॿियो आहे। तव्हां महिरबानी करे ॻाल्हि सम्झो, हिते त असांखे ख़बर आहे न 6 बजे लाइट वञे थी हली,
असांखे इहा ख़बर आहे हिते वोटनि जो वोट कंहिंखे था ॾियूं खटे केरु थो इहो मसइलो ई कोन्हे महिरबानी करे इन ॻाल्हि खे पोइ छा कंदासीं? हा इहो ई थो चवनि था कीअं कंदासीं? आउं इहो थो चवां इहो थो चवां माना तव्हां एस्टेब्लिशमेंट सां वेठो साईं असीं कंहिंसां कोन था वेठो असीं पंहिंजी ॻाल्हि करण जो असांखे मौक़ो ॾियो असीं पंहिंजो स्टैंड त रखूं असीं जहिड़ो कोन्हे मिसाल तौरु हींअर तव्हीं कोविड में आहियूं न चवनि था असीं कोविड से लड़ना है तो असां उते पोस्टर छा लिखियो ब्रेक द चेन बाबा असांखे लड़णो कोन्हे ही दुनिया जो सक्सेसफुल मॉडल आहे चेन खे ब्रेक करियो असां उनखे ॿी ॻाल्हि साम्हूं कई त ब्रेक द चेन इहो असां तॾहिं था करियूं जॾहिं असांजी पॉलिटिकल पार्टी आहे न असां पंहिंजो मौक़ुफ़ था रखूं न इहे ई ॿियनि पार्टियुनि पंहिंजो मौक़ुफ़ रखियो इन्हनि पंहिंजो रोल प्ले कयो माण्हुनि जी नज़र में अॼु असीं था सम्झूं त हाणे क़ौम असांजो इहा असेसमेंट आहे त मुआशी तरह जाग्राफी तरह सियासी तरह सेंचुरी जो सदी जो इफेक्ट आहे हाणे असां वटि ग़लती जी गुंजाइश कोन्हे असांखे जेको एक्सपीरियंस आहे उहो असीं टेबल ते मां जेको आहे मुंहिंजो सवाल जेको आहे उहो तजिए जे बारे में न आहे त हिन वर्ल्ड जे बारे में मां चवां थो इहो जॾहिं घोटकी में इम्प्लीमेंट करणु वेंदासूं उते पार्टी खे पंहिंजो पॉपुलर करण लाइ वेंदासूं त साईं जमाल शाह जी शख़्सियत जेका आहे या मीरपुर ख़ासि में जॾहिं असां वेंदासूं त मीर साहिब जी शख़्सियत जेका आहे या ॿियनि इलाइक़नि जा जेके दोस्त था सघनि या ख़ैरपुर में वेंदासीं त राहुल साहिब जी जेका शख़्सियत आहे उहा त माण्हुनि जे साम्हूं आहे न तव्हां सभई माण्हू पंहिंजी उमिरि जी अधु सदी हिते क्रास करे चुका आहियो न अधु सदी खां वठी तव्हां पंहिंजनि इलाइक़नि में आहियो पर उनजे बावजूद बि उतां जी जेका ॿ मॉडल थींदा न या त तव्हां चओ त उहो ई साॻियो प्रेशर टैक्टिस कंदासीं या तव्हां चओ त भई असां इलेक्ट्रो पॉलिटिक्स में खटे ईंदासीं उनमें तव्हांजो वैसार आहे तव्हां चओ था छेड़ीअ लाइट वाले थी वञे तव्हांजी लाइट हली थी वञे हा असीं था सम्झूं त सिस्टम अनजस्ट आहे इहो असांजो क्वेश्चन आहे हा सिस्टम अनजस्ट आहे उनखे जस्टिस जेको पीपल्स पार्टी नथी वठे नून लीग नथी करे नथी अची सघे जो उहे डायनेस्टी बेस्ड पॉलिटिक्स थियूं कनि उहे मथां खां हेठि थियूं अचनि उहे हेठां खां मथे नथियूं वञनि उन्हनि वटि गुंजाइश ई कोन्हे हीअं लीडरशिप जवान माण्हुनि खे ॾियण जी चेंजिस जवान आहिनि हर कंहिं में आहिनि उन्हनि जा पुट भाउ आहिनि उन्हनि जा पुट भाउ आहिनि बहरहाल जवान त आहिनि जवान त आहिनि चवां थो त उहे जवान बिलावल भुट्टो जवान आहे साईं उहो जवान ऐं जेको जवान बेरोज़गार आहे तव्हांजी ऑफिसुनि जे अॻियां धिको पियो खाए उनखे साॻिया जवान कोन्हनि यार डॉक्टर कादिर मक्सी तव्हां जेतिरो जवान आहे मुंहिंजी ॻाल्हि कोन पलीअ साहिब जी पार्टी जो सजाद चाडो तव्हां खां वधीक जवान आहे सोना आऊं ही ॻाल्हि पियो करियां त असां विष्णुबल तव्हां जेतिरो जवान आहे आऊं चवां थो मुंहिंजी ॻाल्हि कोन साईं जलाल महमूद शाह तव्हां जेतिरो जवान आहे पंहिंजी ॻाल्हि कोन क़यादत ई आई आहे न इहे कोन्हे इहा सियासत कोन्हे क़यादत ई आई आहे हाणे क़यादत ई आहे असांखे मौक़ो ॾियो त असीं तव्हांखे 2 सालनि में क़यादत नौजवाननि जी आणे था ॾियूं जिन जो मसइलो आहे असीं चऊं था तव्हां ई हल करियो जेके मसइला आहिनि अवाम जा नौजवाननि जा आहिनि जेका वनरेबिलिटीज़ आहिनि जेके वीकनेसिस आहिनि उहे तव्हां जिन माण्हुनि जा नाला वरिता इन्हनि जा उहे मसइला ई कोन्हनि तंहिं करे हल कीअं कंदा असांजो इहो ख़्यालु आहे कीअं मसइला कोन हुननि जा इहे मसइला ई कोन्हनि इहे सभु इमर्ज थिया न डॉक्टर कादिर मक्सी हुजे पंहिंजो जेको आहे असांजो कंहिंसां मुक़ाबिलो कोन्हे न असीं चऊं था इहे सभु आया इन्हनि पंहिंजो वक़्तु रोल प्ले कयो असांखे मौक़ो ॾियो असीं प्ले करींदा रोल असांजो ॿियो त जहिड़ो ई कोन्हे न असीं कोन था चऊं ग़लति या सही असीं था चऊं साईं असांजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे असीं पंहिंजो मौक़ुफ़ असीं हाणे पार्टी ठाही अथऊं असां उन मौक़ुफ़ तव्हांखे रद्द त करणो पवंदो न साईं असांजो पंहिंजो मौक़ुफ़ था रखूं न असीं पंहिंजो मौक़ुफ़ रखूं मां तव्हांखे चवां थो जेको सुन्नत रसूल आहे शुरूआति ला खां थींदी आहे कलमे पाक जी शुरूआति जेका आहे ला सां थींदी आहे जॾहिं तव्हां चवंदो त हीउ निज़ाम ख़राबु आहे ही पार्टियूं फेल थियूं आहिनि तॾहिं असां आया असीं चऊं था उहो ई चवां छो फेल थियूं छो जो उहे गैर जमहूरी आहिनि पार्टी जे अंदरि जमहूरियत कोन्हे छो जो उहे डायनेस्टी बेस आहिनि छो जो असांजा माण्हू असांजो उन्हनि पार्टी जे माण्हुनि पंहिंजा लाइक माइंडेड माण्हू न गॾु कया इशू बेस्ड पॉलिटिक्स न कई जेके बुनियादी इशू आहिनि उहे माण्हू 19 सदी जा माण्हू आहिनि 21 सदी जो सॉल्यूशन हू न पिया ॾेई सघनि असीं था चऊं त अॼु टेक नैनो जो दौरु आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे 3D जो दौरु आहे अॼु जो दौरु इन क़िस्म जी सॉल्यूशन थो ॾे अॼु जो दौरु सर्विस ओरिएंटेड आहे अॼु जो दौरु नॉलेज बेस्ड आहे असीं इहा ॻाल्हि था करियूं तंहिं करे असांजो ख़्यालु आहे त जॾहिं इहा ॻाल्हि था करियूं त असीं उन्हनि नौजवान असांजी पार्टी जी का बि विंग कोन्हे छो असीं उन सभु माण्हू इन्हनि सभिनी तबक़नि जा माण्हू सेंट्रल कमेटी में वेंदा पॉलिसी पाण ठाहींदा इम्प्लीमेंट पाण कंदा छो जो असीं सम्झूं था त विंग्स वारो एक्सपेरिमेंट नाकाम वियो आहे ऐं असीं इन जे करे असां लर्न कयो त असांजो स्टफ हेठां खां मथे वेंदो
हाणे इहो असां सर्विस बेस्ड मां छा मुराद आहे तव्हां लाइ पंहिंजो जेको आहे जीअं डिलीवरी बेस्ड मिसाल तौर जेको आहे हिकिड़ियूं पार्टियुनि वटि मॉडल आहे त हुननि जो पंहिंजो पंहिंजो क्लिनिक्स हूंदियूं आहिनि उहे स्कूल हलाईंदियूं आहिनि इन तरह जो आउं ही थो चवां मिसाल तौर असीं था चऊं त अॼु दुनिया में हेल्थ असीं सॉल्यूशन बेस्ड था चऊं मिसाल तौर हेल्थ माना तव्हां सर्विस बेस्ड नथा सॉल्यूशन ॾिसो सर्विसिस बि जेके तव्हां डिलीवर था करियो सॉल्यूशन सर्विसिस जे थ्रू ॾियो था न सर्विसिस प्रोवाइड था करियो सॉल्यूशन खणो था वञो जेको इशू आहे उन जो सॉल्यूशन रिज़ॉल्व करण था वञो न मिसाल तौर तव्हांजो अॼु एंड ऑफ द डे उहो त रियासत कंदी न सही हाणे असीं इहो ई था चऊं न त इहो रियासत कंदी ऐं हुकूमतूं कंदियूं यस ठीकु हाणे उन्हनि जो तरीक़ो आहे त इहो पॉलिटिकल कमु आहे यस तंहिं करे असीं उहो पॉलिटिकल कमु कीअं कंदासीं असां पंहिंजो ओपिनियन था रखूं त इरिगेशन सिस्टम असीं था चऊं त साईं इरिगेशन सिस्टम अहिड़े तरीक़े सां हलंदो हेल्थ सिस्टम अहिड़े असीं चऊं था अहिड़े असीं मुतालबा कंदासीं गवर्नमेंट ऑफ द डे चए थी असां तव्हांजो छा वञे सही असीं माण्हुनि जे अॻियां पेश कंदासीं असीं गवर्नमेंट ऑफ डे खे कोन था असीं त पब्लिक पॉलिटिक्स था करियूं न असीं था चऊं साईं ही आहे गवर्नमेंट जी एजुकेशन पॉलिसी उन जे साम्हूं असांजी ही एजुकेशन पॉलिसी आहे ही हिननि मुल्कनि में हिन जो ही रिज़ल्ट्स आहिनि ही सक्सेसफुल मॉडल आहिनि ही हेल्थ पॉलिसी दुनिया जी मिसाल पेंडेमिक आहे असीं अॼु मॉडल पेश करे सघूं था न त साईं वियतनाम जो ही आहे सिंगापुर जो ही है साउथ कोरिया जो ही है सक्सेसफुल मॉडल ही है हिनन मॉडल में 75% हेल्थ गवर्नमेंट रन हॉस्पिटल्स थियूं कनि 25% प्राइवेट सेक्टर थो करे असीं छा पिया करियूं असीं गवर्नमेंट चालू होॾां पिया करियूं माना असीं फेल मॉडल असांजो गवर्नमेंट खणे पियो असीं माण्हुनि जे अॻियां पेश कंदासीं मॉडल असीं पब्लिक में मॉडल पेश कंदासीं न हुकूमत मञे थी या नथी मञे हू त पंहिंजो मॉडल पेश कंदी उहो त करे पई असीं त चऊं था मिसाल तौर असीं था चऊं तव्हीं नोट था छपियो इहा कमु कोन थियो प्रोडक्शन वधायो असीं था चऊं त असांजो इम्पोर्ट बिल पल्सिस दालुनि में तेल में आहे जंहिंमें तव्हां चओ था असांजा डॉलर खुटी विया आहिनि असीं पिनूं वेठा असां चओ था एग्रीकल्चर पॉलिसी हीअं थींदी असीं था चऊं 91 एकड़ असीं मञूं था तव्हां अॼु ॾींहं ताईं टेलीमेट्री सिस्टम कोन लॻाए सघो जो कूड़ा डेटा वेठा डेटा कोन था ॾेई सघो त असीं कहिड़े बेस ते एतबार करियूं तव्हांजे डैम ते ऐं ही ॻाल्हि थो करियां असीं सॉल्यूशन कंप्लीट सॉल्यूशन ॾींदासूं जेके बि पब्लिक जा इशूज़ आहिनि इहो पॉलिटिकल पार्टी नथी करे पॉलिटिकल मुतालबो करे थी ॿियो छा थी चए असीं कंदासूं जॾहिं ईंदासूं असीं चऊं था पहिरीं असीं तव्हांखे ॿुधाईंदासूं त साईं असां वटि हिन मसइले जो हल हीअ आहे ऐं उहो केरु थो ॿुधाए जेको उन मसइले जो शिकार आहे असीं कोन था ॿुधायूं मुंहिंजा ॿार कोन था पढ़नि बीकन हाउस में उनमें मुंहिंजा ॿार आऊं असीं पढ़िया आहियूं सरकारी आम स्कूलनि में ऐं एजुकेशन में असांजा जेके दोस्त पॉलिसी ॾींदा उहे उन्हनि जा ॿार पॉलिसी उहे एजुकेशन डिपार्टमेंट में ई वेठल आहिनि उहे ई पॉलिसी ॾींदा असीं सरकारी अस्पताल में मीर साहब तव्हांजे ख़्याल में पाकिस्तान जो वॾे में वॾो मसइलो छा आहे मुंहिंजो वॾे में वॾो मसइलो मां ॿ ॻाल्हियूं थो रखां इहा जेका तव्हां चए थो डायनेस्टी जी पॉलिटिक्स या मिलिट्री इंटरवेंशन साईं मुंहिंजे नज़र में आउं हुनखे फिलासफिकली ॿ शयूं कंदुसि मुंहिंजो ख़्यालु आहे वॾे में वॾो मसइलो इनइक्वलिटी आहे अणबराबरी आहे तबक़ाती तरह अमीर 1% आहे 99% कमज़ोर आहे तंहिं करे वॾे में वॾो मसइलो इनइक्वलिटी आहे बर्नी सैंडर्स चए थो साईं आउं बर्नी सैंडर कोन आहियां हुन को बर्नी सैंडर पार्टी जो आहियां न सर प्रेसिडेंट ऑफ द पार्टी हू बि प्रेसिडेंशियल कैंडिडेट हो साईं आउं चवां थो उहो भले वेठो चवे पर आउं त सिंध जो माण्हू आहियां पाकिस्तान जो माण्हू आहियां आउं उन हिसाब सां अचो हिकिड़ी ॻाल्हि ते ॿियो मुंहिंजो ख़्यालु आहे त अनजस्ट सोशल सिस्टम आहे उन जे करे तव्हांजो ज़ीरो पाण इनइक्वलिटी खे ख़तम करण लाइ तव्हां सोशल पंहिंजो कैपिटलिस्ट निज़ाम खे ख़तम कंदा साईं असां कोन पिया करियूं पाणे पियो थिए असां केरु कुझु कंहिंखे कोन पियो करे सबको पंहिंजे अमलनि जे करे रिज़ल्ट पियो ॾिसे केरु कंहिंखे तो आसमान कोन पियो किराए सबको पंहिंजे वज़न में पियो किरे कैपिटलिज़म बर्नी सैंडर कोन पियो किराए माना तव्हां कैपिटल्स मोड ऑफ प्रोडक्शन में बिलीव नथा कयो सर असां रिजल्ट सोशल डेमोक्रेटिक पार्टी साईं असीं कैपिटलिस्ट ऐं मार्केट पंहिंजो ओरिएंटेड निज़ाम में बिलीव नथी करे मार्केट ओरिएंटेड इज अ डिफरेंट थिंग कैपिटल सिस्टम इज अ डिफरेंट थिंग ओके वज़ाहत कजो थोरो यस कैपिटल सिस्टम में तव्हांजो कैपिटल सिस्टम अमेरिका में 1970 ताईं रहियो उन खां मतलब फ़र्क़ु ॿुधायो न थोरो टाइम घटि आहे टाइम थे तो तंहिं करे कैपिटल सिस्टम में छा कहिड़ो इकोनॉमिक मॉडल तव्हां लेफ्ट जो राइट जो कैपिटलिस्ट सोशलिस्ट या को डिफरेंट मॉडल मिक्स इकोनॉमी टे टर्म आहिनि असांजो ख़्यालु आहे त सॉल्यूशन न कम्युनिज्म में आहे न कैपिटलिज्म में आहे सॉल्यूशन समवेयर इन बिटवीन आहे जंहिंखे मिक्स इकोनॉमी चवंदा जंहिंखे मिक्स इकोनॉमी चइजे ईअं जी
इहो आहे सोशल डेमोक्रेटिक तुम्हारो पार्टी अॼु जो छो जो तव्हां ॾिसो त ग्लोबलाइजेशन में छा थियो ग्लोबलाइजेशन में ही थियो जो फाइनेंस तव्हां सेकंड में करोड़ रुपया हितां बैंक मां हेॾां हलिया विया गुड्स हितां खां हेॾां हलिया विया माण्हू तव्हां नथा वञण जो चो ही बॉर्डर आहे माण्हुनि जो माना तव्हां ग्लोबल जा बेनिफिट सिर्फ़ सेठ पियो खणे तंहिं करे हाणे डीग्लोबलाइजेशन शुरू थी वई इनफैक्ट ग्लोबलाइजेशन इन सेंस इहो हुई त इहे टई माण्हू बि वञनि अचनि सर्विसिस बि अचनि वञनि ऐं पैसो बि अचे वञे हाणे जेको दौर आहे साईं उहो इंडिपेंडेंट सावरिटी इंडिविजुअल सावरिटी जो दौर आहे आउं इंडिविजुअल आहियां ऐं सावरिटी आहियां हितां ट्विटर छो थो कामयाबु थिए हर माण्हू पंहिंजो ख़्यालु ॾिए थो मोहताज कोन्हे कंहिं अख़बार कंहिं टीवी जो कंहिंजो पंहिंजो ख़्यालु ॾिए थो एट साइट ॾिए थो टर्मिनल ॾिए थो वाए ट्विटर इज़ कामयाबु वाए $1 बिलियन छो था अचनि यकदमि बिलियन माण्हू मेंबर छो आहिनि इन जो सबबु आहे त अॼु करंसीज़ फेल थियूं आहिनि सिर्फ़ु क्रिप्टोक्रेसी खे सॼी दुनिया मना कई अॼु सभु बैंकूं क्रिप्टोक्रेसी में वञनि पियूं छो जो बिटकॉइन जो सुभाणे फ्यूचर आहे 10 मिनट्स में मार्केट तय थी करे अॼु दुनिया में ब्लॉक ही जेके बि टेक्नोलॉजियूं आहिनि इहे माण्हुनि पैदा कयूं आहिनि हुकूमत कोन पैदा कयूं आहिनि सेठनि छा कयो आहे सेठनि कंपनी नंढड़ी $10 मिलियन जी कंपनी $1 बिलियन वारी ख़रीद करे वेठी आहे पोइ मोतबर थी वेठी आहे This is how is a problem. This is how we are giving the solution. कि यार इहो सवाल अॼु जो जेको नौजवान आहे उन जो मसलो कोन्हे त 70 में छा थियो 80 में छा थियो अॼु जो जेको 20-22 सालनि जो 30 सालनि जो नौजवान आहे उनखे सिर्फ़ु ज़िया मुशर्रफ जो पीरियड ऐं आसिफ ज़रदारी जो नवाज़ जो पीरियड GDA MQM इहे यादि आहिनि इन खां पोइ इनजे करे हू वनरबल वीकनेस पे ॾिसो उनखे सम्झ में तव्हां एंड ऑफ द हिस्ट्री वारी थ्योरी ते अमल आऊं कोन थो चवां एंड ऑफ हिस्ट्री ते आऊं तो हिस्ट्री रहंदी दुनिया रहंदी काइनात रहंदी सभु रहंदो लॉ ऑफ नेचर रहंदो असीं बिलीव था करियूं असांजो इहो ई था चऊं त अॼु तव्हां इन जो क्लासिक एग्जाम्पल आहे कोविड उन में आऊं ज़िंदा रहंदुसि त सभु ज़िंदा रहंदा न त केरु कोन थो भरे अमीर ग़रीब सभु बराबरि आहिनि मीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो नाज़रीन मीर मज़हर टालपुर सोशल डेमोक्रेटिक पार्टी जा मरकज़ी सदर पहिरियां सदर आहिनि ऐं ज़ाहिर आहे उहा नई पार्टी ठही आहे उनजे पार्टी जा मुख़्तलिफ़ इशूज़ ते उनजो जेको व्यू पॉइंट आहे उहो तव्हां ताईं पहुचायोसीं इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु